अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त जंग फौरी तौर ते ख़त्म थी सघे थी जेकॾहिं ईरान उहो करे जेको उन्हनि खे करणु घुरिजे। अंगार जी डेडलाइन हतमी आहे। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजो ऑपरेशन रजीम चेंज जो हुयो। असांजे ॾिनल तजवीज़ घणी अहम आहे। अमेरिका जिन माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे उहे दानिशमंद आहिनि। जंग जो मक़सदु आहे त ईरान कॾहिं बि जोहरी हथियार हासिल न करे। ट्रंप वधीक चयो त ईरान में पहिरीं ॿिए ऐं टें रजीम चेंज करे छॾी आहे। आबनाए हुरमज़ न खुलियो त ईरान में को बि पुल सलामत न हूंदो। ज़रूरत पई त ईरान जे तेल ते बि कब्ज़ो कंदासीं। हुनजो वधीक चवणु आहे त ईरान वटि कुझु मिज़ाइल ऐं ड्रोन्स बाक़ी रहिजी विया आहिनि। डील जे लाइ अमेरिकी तजवीज़ अहम आहे। अहम ख़बर आहे। अव्हांखे आगाह करे रहियो नाज़रीन। सदर ट्रंप मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त जंग फौरी तौर ते ख़त्म थी सघे थी जेकॾहिं ईरान उहो करे जेको उन्हनि खे करणु घुरिजे। अंगारे जी डेडलाइन हतमी आहे। अमेरिकी सदर ट्रंप जी व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हुनजो चवणु आहे त असांजो ऑपरेशन रजीम चेंज जो हुयो। हुन वधीक चयो आहे त अमेरिका जिन माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल करे रहियो आहे उहे दानिशमंद आहिनि। जंग जो मक़सदु आहे त ईरान कॾहिं बि जोहरी हथियार हासिल न करे। ईरान में पहिरियों ॿिए ऐं टें रजीम चेंज करे छॾे।